मोरो में नाले वारे कानूनदान साकिब कलोड़ो तरफ़ां उडेरोलाल वासिन जे केस में दलील केस कूड़ो साबित। मोरो शहर जे मशहूर चोटीअ जे कानूनदान सीनियर एडवोकेट मिस्टर साकिब अली कलोड़ो पारां ज़बरदस्त तरीक़े सां उडेरोलाल जे मोहम्मद यूसुफ कोरेजो, अयाज़ अली कोरेजो, हमज़ा ख़ान कोरेजो, आसिफ अली कोरेजो मथां फ़िर्यादी सुलेमान पारां केस दाख़िल कराइण ते मिस्टर साकिब कलोड़ो जा कोर्ट सॻोरी दलील ॿुधण बाद इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी कंदे केस खे कूड़ो करार ॾेई इल्ज़ाम हेठि आयल धुर खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो। उन्हीअ मौक़े ते कोर्ट सॻोरी मां बाइज़्ज़त बरी थियल धुर पारां वकील साकिब कलोड़ो साहब ऐं संदसि पूरी टीम के पैसनि ऐं गुलनि जा हार पाराया ऐं मिठाई पिणु खाराई। मिस्टर साकिब अली कलोड़ो जे अहिड़नि दलीलनि ऐं केस जे सुठे तरीक़े सां पोइवारी करण ते मोरो बार जे वकीलनि ऐं बाइज़्ज़त बरी थियल धुर पारां इन्हीअ अमल खे पिणु सारायो ऐं मुबारकबाद पेश कई। इहो हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।